प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस जे हिन सत्संग में गॾु थिया आहियूं। प्रसंग हली रहियो आहे सीता स्वयंवर धनुष भंग। भगवान राम जीअं ई धनुष तोड़ियो त जय जयकार थी वई। सीता वरमाला जयमाला पाती। राजाऊं जेके धनुष न खणी सघिया हुआ से खिसियानी बिल्ली खंबा नोचे वांगुरु चवण लगा कि धनुष तोड़ण सां छा थींदो आहे। इन सीता के जोरीअ कब्जे में कयो ऐं इन राम लक्ष्मण के कैद कयो। जनक अगरि विच में अचे त उनखे बि पकड़े वठो। ईअं चई करे कवच बि पाए छॾियनि लड़ाई करण लाइ। त जेके समझदार राजाऊं हुआ उन्हनि में हर समाज में कुछ हिकु अधु सुठा भी तो हूंदा आहिनि। हर समाज में तो उन जेके सुठा हुआ उहे राजाउनि में उहे हुननि राजाउनि खे चवनि था तव्हांजी एॾी बहादुरी आहे, अगरि तव्हां में एॾी शूरवीरता आहे त ओॾी महिल छो न ॾेखारियव।
धनुष खणण महिल ऐं हाणे पिया था लालच कयो कि सीता खे जबरदस्ती प्राप्त कयूं त थोड़ो पंहिंजी हैसियत त ॾिसो, पहिरीं वीचार त कयो। कोई बि कुझु बि पाइण खां पहिरीं सोचे त सही। जीअं कि ॾिसंदा आहियूं काई बि साधारण माई, साधारण बि सुठियूं हूंदियूं आहिनि, साधारण में बि वियल जंहिंखां घर जो कम बि न पुॼंदो आहे पूरो, उहा व्यास गद्दीअ ते वेहण चाहे ऐं वेही बि रहे, जहिड़ी तहिड़ी गद्दी हासिल करे वठे, एरिया वाइज 500 वारी कुर्सी, 500 वारी प्लास्टिक जी 500 जी ईंदी आहे न। माण्हू घणा? माण्हू बि मड़े उहो त चओ ई न, उहो व्यास स्थान भाई उन कहिड़ी बि व्यास का गद्दी काई बि 40 माण्हुनि वारी, 50 माण्हुनि वारी, 10 माण्हुनि वारी मिले, 5 वारी मिले, पर मिले जंहिंखे इहा चाहना आहे ऐं पोइ पाण खे हू सम्झण लॻे ॿियनि वक्ताउनि जे बराबरि उहा माई, त उन लाइ त चइबो न कि तूं पहिरीं पंहिंजी हूअ त ॾिस हैसियत, तूं जेका शइ चाहीं थी तूं उन लाइक़ु आहीं, मिली बि वञे त सूट कंदी छा? सीता हिननि खे मिली वञे त सूट कंदो हिननि ते? इहा ई शिक्षा ॾियण था चाहिनि राजा कि जंहिंजो जहिड़ो कमु आहे, जंहिंजे लाइक़ु आहे, जंहिं केतिरी साधना कई आहे, केतिरी महिनत कई आहे, केतिरो अध्ययन कयो आहे, केतिरी यात्रा कई आहे, उन अनुसार उनखे उहा शइ सूहंदी आहे। बिना यात्रा, बिना साधना, केवल ॻाल्हियूं करण जे आधार ते तव्हांखे का शइ ॾेई छॾियूं त इहा मूर्खता ई आहे। मां पंहिंजो अनुभव ॿुधायां। जॾहिं फर्स्ट टाइम मां व्यास अधिकारी सही माण्हूअ खे ॾिठो, तॾहिं पंहिंजे मथां ई शर्म अची वई हुई कि हिन जा अधिकारी असां त कान आहियूं। इहा सुठी ॻाल्हि आहे। असांजो भरम टुटणु खपे। असांजो अगरि भरम 10 सालनि जो आहे ऐं हिकु ॾींहं में उहो टुटे थो त टोड़ण में घाटो कोन अथव। ईअं न चइजो मां 10 साल जेको हासिल कयो उहो छॾे ॾियां। अरे छॾण में ई भलाई अथई। ग़लति पकड़े छा हाणे 20 साल वेहणो आहे छा? 10 साल त ठीकु आहे, अॻिते थोरी विञाईंदासीं। माण्हू खे पंहिंजी उहा ख़बर हुजे कि मां कंहिंजे लाइक़ु आहियां, कहिड़ी शइ मूं ते सुठी लॻंदी, कहिड़ी शइ सूहंदी। ॾाढा ईअं चवंदा आहिनि कि असांखे हाणे ग़लती सम्झ में अचे बि थी कि असां जंहिं सत्संग में ग्रुप में जुड़ियल आहियूं, पर हाणे तव्हांजे चवण ते छॾण जी हिम्मत नथी थिए, छो त असां हुते 10 साल ॾिना आहिनि। त 20 साल ॾियण जी मंशा अथई छा? 10 साल ग़लती कई त हाणे 20 साल ग़लती कंदी आहे। हिकिड़ो कोई मूंखे ॿुधाए पियो, अलॻि उहो चैप्टर आहे कि भाई LIC में जीअं पॉलिसी वठिबी आहे त लॻभॻि उहो घाटे जो ई सौदो आहे। ईअं कोई ॿुधाए पियो त कंहिं चईंसि हाणे त मूं कराए छॾी आहे, 10-20 साल जी पॉलिसी आहे, 10 साल त थी चुका आहिनि। त हुन चईंसि पोइ छा 20 साल घाटो खणंदे छा? 10 साल घाटो खयों थी, ख़तमु कर जेके मिलई। ईअं कोई 2 ॼणा ॻाल्हाइनि पिया पाण में। त अध्यात्म में अगरि असां 10 साल किथे ॾेई छॾियासीं फालतू, हिकु भ्रम में जियासीं 10 साल, सिर्फ़ु ॻाल्हियूं करे करे, मैं ऐसी मैं वैसी, मुस्कुराए मुस्कुराए करे इम्प्रेस कयोसीं 10 साल, पर पतो पियो कि इन जो कोई फ़ाइदो कोन पियो थो पए। त हाणे छॾण में छा असांजो 10 साल जो नुक़सान थींदो छा? समय त नुक़सान थींदो, जेको वयो सो वयो, पर छा हाणे उनखे बरक़रार ई रखूं छा? उहो जेको नकली ॻाल्हाईंदा आया आहियूं त छा हाणे हमेशह उहो ई ॻाल्हाईंदा रहूं, जब जागो तभी सवेरा? त तव्हां जीअं चयव कि तव्हां ख़ुदि सत्संग कंदा हुआ, तव्हांजी बि सीट हुई, कोई छॾणु न चाहींदो आहे सीट, पर तव्हां चयव कि मां कंहिं वक्ता खे ॿुधो त मूंखे शर्म अचणु लॻो कि मां
छा छा चवंदी हुअसि ऐं सही त हे आहे, ईअं तव्हांखे लॻो त सही समय ते सही लॻो। जब जागो तभी सवेरा। अगरि कोई माण्हू भुल कंदो आहे न ऐं स्वीकार कंदो आहे न, पोइ हुनखे देरि कोन लॻंदी आहे मूल ते अचण में, इहो बि यादि रखिजो। पोइ हुनखे 10 साल कोन लॻंदा वापसि अचण में, इहो यादि रखिजो। हुनजी स्पीड वधी वेंदी मूल ते पहुचण में। मूल माण्हू पुछंदा आहिनि कि असांजो मन बेचैन रहंदो आहे, अशांत रहंदो आहे, कारण ख़बर कान्हे, अलाए छो दुखी अशांत। त मां बि ॿुधो आहे संतनि खां ऐं चवंदो आहियां कि तव्हां पंहिंजे मूल खां दूर थी विया आहियो। इहो हिकु कारण अथव, पंहिंजे मूल खां दूर, मूल खे छॾे ॾिनव। जेका जड़ आहे, जेको असांजो मूल, उनखे सनातन धर्म चऊं या स्वभाव चऊं, जेको बि असांजो ओरिजिनल जड़ आहे, असां उन खां कटिजी विया आहियूं। इहो ई कारण आहे अशांतीअ जो, दुख जो, बेचैनीअ जो। त पोइ कोई चई अरे हाणे त हेॾा साल थी विया, मां मूल छॾे ॾिनो, हाणे त अलाए किथे पहुची वई आहियां। त तूं वापसि अची सघीं थी। अगरि 10 साल भिटकी आहीं त वापसि पंहिंजे धर्म में अचण लाइ 10 साल न खपनि। हाणे इहा भॻवान जी ॾाढी वॾी कृपा आहे कि जेको वापसि अचणु चाहे त उहो जल्दी जल्दी वापसि अची वेंदो आहे। त ईअं न हुन में पाण जिते यात्रा थिए पई थी न, उन में पाण अञा साल लॻी वेंदा उन ग्रुप जो कोई पद पाइण जे लाइ। हिते वापसि अचण में एतिरी देरि बि कोन लॻंदी। मूल अचण में त ॾिसो, अग्नि ॿरंदी आहे त मथे वेंदी आहे हमेशा, हवा सां मिलणु चाहींदी आहे, जल हेठि करंदो आहे, छो त उहे मूल सां मिलणु चाहींदा आहिनि। त अगरि उन्हनि खे थोरो ई मौक़ो मिलंदो त हिकु क्षण बि देरि कोन लॻाईंदा। जल खे जल सां मिलण जो अगरि रस्तो मिली वञे त जल्दी मिली वेंदो। तीअं ई असां अगरि मूल सां मिलणु चाहींदासीं त जल्दी मिली वेंदासीं। 10 साल विया त विया, कहिड़ी ॻाल्हि आहे। पर इहा त बेवकूफ़ी आहे न कि अब क्या हो सकता है, अब तो मैं इस ग्रुप की हो गई, अब तो मैं ना मेरा नेचर ऐसा हो ही गया। न, नेचर नकली हूंदो आहे। जेको ठाहियो ई नकली, असां ठाहियोसीं त उहो सदाईं टिकंदो बि कोन। नकली स्वभाव टिकंदो, मूल असली स्वभाव नेचर। त हिननि राजाउनि जूं ॻाल्हियूं जेके हुयूं हवा ई ॻाल्हियूं। ॾाढा माण्हू भीड़ ॾिसी बि ॻाल्हाईंदा अथव। ही राजाऊं भीड़ ॾिसी ॻाल्हाइण लॻा, कोई किथां ॻाल्हाइण लॻो, कोई किथां। भीड़ में जेके उपद्रव थी वेंदा आहिनि, दंगा थींदा आहिनि, त छो थींदा आहिनि? छो त उन में बिना सिर पैर जे ॻाल्हियूं कबियूं आहिनि। फेंको पत्थर फेंको, सुभाणे जुमो आहे न, त चवनि था कुझु मतां वरी थिए पत्थरबाजी, ॾिसूं छा थो थिए। पर इहे पत्थर फिटी कंदा आहिनि न, त भीड़ मां पहिरीं कोई चिल्लाईंदो आहे, भई हिकु पत्थर फिटी कर, पोइ कुझु ॿियो चवंदो, पोइ कुझु टियों चवंदो। ऐं हिन जेके मायूं गॾु थींदियूं आहिनि ज़ालुनि में, उन में बि के शैतान शरारती मायूं हूंदियूं अथव। उहे धीरे सां का ॻाल्हि चुरच शुरू कंदियूं अथव मज़ो वठण लाइ, कि भीड़ आहे कुझु बि चई ॾे। पोइ कुझु बि चई ॾींदी, ॿी उनखे हवा ॾींदी थोरी। पोइ टी चवंदी शायदि हाणे इहा चर्चा हले ई पई थी त मां बि इहा ई ॻाल्हायां। पोइ ईअं कुझु बि शुरू थी वेंदो अथव। त हिननि राजाउनि कुझु बि पहिरीं हिकिड़े ई चयो धीरे सां, इन सीता खे पकड़े वठोसि, इहो चई करे पुठियां थी वियो। पोइ ॿिया वरी उन ते हवा ॾियण लॻा, सीता खे कब्जे में कयो। ॿिए वरी चयो कि अरे राम लक्ष्मण छा कंदा, हिननि खे त पकड़ियो। इहो चई करे गुम थी वियो। ॿिया पिया उन्हनि खे हवा ॾियनि। त ईअं थींदो अथव, भीड़ में चवंदो कोई आहे ऐं पोइ शुरू ॿिया थींदा आहिनि। पर भुलिजी वेंदा आहिनि कि असां ॻाल्हायूं छा पिया था। पोइ समझदार अगरि हुजे उन भीड़ में त उहो उन्हनि जूं अखियूं खोले सघे थो। त हिते राजाऊं जेके अखियूं खोलण वारा हुआ,
उहे उन्हनि खे चवनि था पंहिंजी हैसियत त ॾिसो, तव्हां सीता जी चाहना ईअं था कयो जीअं पोइ कुझु ॻाल्हियूं आयूं आहिनि। गरुड़ जो भाग काउओ कांव पाइण चाहे, शींहं जो हिस्सो खरगोश पाइण चाहे, क्रोध करण वारो पंहिंजे कुशल चाहे ऐं शिव सां विरोध करण वारो संपत्ति चाहे, तीअं ई तव्हांजो लालच आहे। तस तुम्हारे लालच नर नाह, तव्हांजो लालच अहिड़ो आहे। तव्हां लालच कयो था, थोरो औकात बि त ॾिसो ऐं आवश्यकता बि त ॾिसो। सीता तव्हांजी माता ठहिण योग्य आहे या पत्नी ठहिण योग्य आहे, इहो मन खां बि त पुछो। थोरो पंहिंजी औकात त ॾिसो, असांजी आवश्यकता कहिड़ी आहे। त उन में ही अखर आयो जंहिं ते असां बीह रहिया हुआसीं, लालच ते। लोभी लोलुप कल कीरति चहई, लोभी माण्हू, लालची माण्हू कीर्ति चाहे, सुंदर कीर्ति चाहे त कोन पाए सघंदो, छो त अधिकारी कान्हे, उन जे लायक कान्हे। पोइ उन ते असां बीह रहियासीं कि लोभ छा आहे, लालच छा आहे। ऐं ज़रूरी बि हो कि लालच जे करे पंथ खड़ा थी विया, लालच जे करे माण्हुनि पंहिंजो धर्म छॾे ॾिनो, सनातन धर्म, पंहिंजा शास्त्र, हिंदू शास्त्र छॾे ॾिना, राम कृष्ण जो मजाक उॾाइण लॻा। राम लाइ छा चयईं हिकिड़ी जलेबीअ कि अगरि भॻवान हुजे हा त पंहिंजे पीउ जो उद्धार करे हा न। अहिड़ियूं ॻाल्हियूं जलेबियुनि चयूं। कृष्ण जे लाइ बि कुझु बि चयो, रावण जी तारीफ़। त छो थियो इहो सभु? लालच जे करे, लालच जे करे। त लालच एॾी वॾी प्रॉब्लम आहे त असां छो न बीहंदासीं इन सब्जेक्ट ते। त इन करे सुठो बि न पियो लॻे, मूंखे लॻो कंहिंखे बुरो बि लॻंदो, त क्लियर करण बि ज़रूरी हो भाई कि मां कंहिं गुरबाणीअ जो विरोध कोन पियो थो कयां, मां तव्हांजी हरकतुनि जो विरोध थो कयां। असां 52 हेॾा साल, असांजो पीउ ॾाढो परॾाढो, सभिनी 52 जी ॻाल्हि थो कयां, इन्हनि गुरु नानक जूं कथाऊं ॿुधायूं, 10 भाङा हुननि ॿुधाया, तॾहिं त भीड़ कोन गॾु थी एॾी, तॾहिं त कोन माण्हू चरिया थिया। ऐं उहे कथाऊं हाणे अमृत वेले में ॿुधायूं थी वञनि त माण्हू छो चरिया थी विया? छो त लोभ तो लालच जे करे। 52 नंढी लालच ॾिनी वीचारनि, हिननि वॾी लालच ॾेई छॾी। तेरा घोट वस में होगा, तेरा ये हो जाएगा, वो हो जाएगा। त असां छो न इहो सभु खोलींदासीं? त असां हुन जे थोड़ी खिलाफ़ आहियूं। माण्हू चवण लॻा तव्हां गुरबाणी जे विरोध में आयो। अरे बेवकूफ़, गुरबाणीअ जे त असां पलजंदा ई आहियूं गुरबाणी ॿुधी ॿुधी करे। इहो क्लियर करणु ज़रूरी हो। असां गुरबाणीअ विरोध में कोन आहियूं, गुरु नानक सां बि प्यार आहे, पर असां तव्हांजे हरकतुनि जे विरोध में आहियूं। तव्हां जेके नाटक था कयो न कि मुंहिंजो गुरु नानक सां प्यार आहे, अरे पहिरीं तव्हां गुरु नानक जो मजाक उॾायव जॾहिं जलेबियुनि में वेंदा हुआ इहे ई माण्हू। तव्हां चयव गुरु ग्रंथ जी वाणी अशुद्ध वाणी आहे, ऐं तव्हां ई त हाणे चओ कि मेरा वाणी से प्यार है। अब मैंने वो छोड़ दिया जलेबी ग्रुप, अब मैंने ये पकड़ा है अमृत वेला। अरे त तुंहिंजो हिकु ठिकाणो कान्हे कोई। पहिरीं कंहिंजे फेवर में लोभी माण्हू मिठो बि ॾाढो ॻाल्हाईंदो अथव ऐं लोभी माण्हू क्रोध बि ॾाढो कंदो अथव। ॿई ॻाल्हियूं, ॿई गुण हिक में ई हूंदा अथव। मिठो कॾहिं ॻाल्हाईंदो आहे? जॾहिं कमु कढाइणो हुजे। जॾहिं लोभ ॾिसे तो कुझु फ़ाइदो थियणो आहे त ॾाढो मिठो चाशनीअ वांगुरु। ऐं क्रोध तॾहिं कंदो आहे लोभी जॾहिं ॾिसंदो आहे कि मुंहिंजो स्वार्थ सिद्ध नथो थिए, या मुंहिंजे हुन जेको मां चालीहो करे रही आहियां उन में कोई डिस्टर्ब थो करे। क्रोध
त इहे हरकतूं थी रहियूं आहिनि त असां हिकु चई की रामायण ते तव्हां सत्संग त कयव ई कोन पिछले सत्संग में। अरे रामायण ते इहो शुरूअ में मां कोन चयो ऐं आख़िरीअ में बि चयो कि भाई रामायण जी इहा चौपाई हली रही आहे लालच ते ई आहे कि राजाऊं लालच अहिड़ो करे रहिया आहिनि जेको उन जे लाइक़ु कोन्हनि उहे। त लोभीअ जी कॾहिं कीर्ति कोन थींदी आहे, शुभ कीर्ति कान थींदी आहे। हूअ कीर्ति थी बि वञे टेम्परेरी, कोई अची करे तारीफ़ करे वञे, वाह वाह भाभी तव्हां त असां खां बि पुराणा आहियो वेले में, असां त हाणे जुड़िया आहियूं, तव्हां त असां खां बि पहिरीं ईंदड़ आहियो, त भाभी ख़ुशि। इहा कीर्ति थोरे ई आहे, पर हलो कीर्ति मञूं त इहा सुंदर कीर्ति कान्हे। लोभी सुंदर कीर्ति चाहे, यश चाहींदो त आहे, भई लोभी आहे न, लोभी धन बि चाहींदो ऐं कुझु वञे ॾियण बि न चाहींदो, सभु कुझु चाहींदो ऐं वरी चाहींदो कीर्ति बि मिली वञे त सुठो। त लोभी कीर्ति त चाहींदो आहे कि मुंहिंजी कोई बुराई न करे, पर छा ईअं पॉसिबल आहे छा? जेको लोभी हूंदो, लालची हूंदो, उन जूं हरकतूं ई उनखे उन जी कीर्ति नष्ट करे छॾींदियूं। जे धर्म विञाए छॾियो पंहिंजो, उनखे यश किथां मिलंदो? हू ॾिसी करे अखियूं बंदि करे छॾींदो लोभी, ॾिसंदो बि कि मुंहिंजी बुराई थी रही आहे, माण्हू चई रहिया आहिनि कि हिन जा लक्षण अहिड़ा ई अथई, त बि लालच जेको आहे न हुनखे मना कोन कंदो, चवंदो हलण दे जीअं आहे। त इन सब्जेक्ट ते बीह बि था सघूं, छॾे बि था सघूं, पर अगरि छॾे ॾींदासीं त तव्हां ख़ुशि न थिजो। ख़ुशि अगरि थिया त सम्झबो तव्हांजे अंदरि लोभ दॿियल आहे किथे, तॾहिं ख़ुशि था थी वञो कि हल छुटो इहो सब्जेक्ट वियो भैंसा, लालच वारो वियो, हल। एॾी बि कहिड़ी घबराहट आहे लालच जे बारे में ॿुधण सां? घबराहट छो? ॿुधो न, आहे त ठीकु आहे, लालच न आहे त कहिड़ी दिक़त आहे त निकिरणु खपे, उहो अवगुण आहे, इहो दुर्गुण आहे, निकिरणु खपे। ऐं लालच न आहे त पोइ त प्रसन्नता पूर्वक ॿुधणु खपे इहो सब्जेक्ट। असांखे दिक़त कान्हे। त लोभी लोलुप कल खीर थी चहे, लोभी जेको आहे कीर्ति चाहे मुश्किल आहे। लोभीअ जी हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायांव, ऐं मां पहिरीं बि चयो कि सिर्फ़ु मां सत्संग में लोभ करण जी ॻाल्हि पियो थो कयां, व्यापार में न। व्यापार में लोभ कयो भली, जेंट्सनि खे तो चवां, उते त हले ई लोभ, तॾहिं त हुनखे प्रेरणा मिलंदी अॻिते तरक़ी करण जी। पर धर्म में न, धर्म में न ॿाओ लोभ करे, न सत्संग में वञण वारो लोभ करे। इहा ॻाल्हि मां ॿावनि खे चई, मीटिंग घुराए करे, वॾा वॾा सभु अलॻि अलॻि शहरनि जा महंत सिंधी समाज जा, चयो मान साफ़ साफ़, लोभ छॾियो, ॿियनि खे बि प्रेरणा ॾियो, न त माण्हू मजाक पिया था वॾाइनि, वह दूर पिया था थींदा वञनि वह समाज। ॿावनि खे त पहिरीं, छो त धर्म धंधो न हुअणु खपे, इहो बि चयो मान कि असांखे अगरि धंधो ई करिणो आहे त ही छॾे ॾियूं, ड्रेस लाहे छॾियूं, ॿियो कुझु कयूं। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे कि उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में घटि आई, या त उहा विशाल बुद्धि हूंदा, हुआ त उन्हनि जो कुझु ॿियो वॾो हूंदो सोच, हुननि मूंखां वधीक दुनिया ॾिठी हूंदी।
हाणे लॻे थो हुननि खे शायदि मूंखां वधीक माण्हुनि जी पहचान आहे। थी सघे थो हू चवंदा अगरि तुंहिंजे हिसाब सां हलंदासीं न त जेके असांखे झुकनि था निमनि था इहे सभु भॼी वेंदा, या उन्हनि खे मूंखां वधीक अनुभव हूंदो शायदि। पर मां त चयो भाई लोभ छॾे ॾियो। प्रस्ताव रखियो मान कि कोई बि ॿाओ पाठ रखे त पैसा न वठे। त सभिनी चयो इहो की इहो छा पियो थो ॻाल्हाईं? चयोमांसि हा मां प्रैक्टिकली थो ॻाल्हायां। त चई पोइ ईअं केरु मञींदो? चयोमांसि तव्हां ॾियो उन्हनि खे पैसा, संस्था वटि एॾो फंड आहे जो। तव्हां सॼे संतनि भावनि खे चओ कि पाठ रखो, पैसा न वठो, तब मिलंदनि त सही कुछ न कुछ। पोइ हिसाब जोड़नि, साल भर में हिसाब जोड़नि कि घणा घटि पिया, ओतिरा तव्हां ॾियो उन्हनि खे। वरी मां चयोमान तव्हां नथा ॾेई सघो न त मां ॾींदमि। मुंहिंजे नाले सां उहा योजना शुरू कयो। भई कोई ॿाओ सम्झो पाठ जा 11,000 वठंदो आहे ऐं उनखे मिलिया 5,000 त 6,000 मां ॾींदमि। पर अगरि सॼे साल में हिसाब करे अगरि वधीक निकिरनि त मूंखे ॾियणा पवंदसि। सभु खिलण लॻा। भई प्रैक्टिकल त करे ॾिसो न, धर्म बचणु खपे। त मां सिर्फ़ु अध्यात्म में लोभ जो जिक्र पियो थो कयां। ॿाहिरि मुंहिंजो कोई मतिलबु कान्हे। कोई धंधे में लोभ करे, कोई राजनीतिअ में लोभ करे, समाज सेवा में लोभ करे, पढ़ाईअ में लोभ करे, जॉब में लोभ करे, मूंखे काई दिक़त कान्हे। पर सत्संग में लोभ अगरि कंदा त असां हितां ॻाल्हाईंदासीं। चाहे उहो लोभ ॾियण वारो संत ई छो न हुजे, या दादियूं त आहिनि ई, दादियूं दीदियूं त अहिड़ो ऑफर आहे, कॾहिं 52 कोन ॾिना एॾा वॾा ऑफर। कहिड़ा था पैसा लॻनि, ये हो जाएगा। 52 वीचारनि थोरो पंहिंजी हैसियत जे अनुसार लोभ ॾिनो। ही त हैसियत खां ॿाहिरि लोभ ॾेई रहियूं आहिनि। ये हो जाएगा, वो हो जाएगा। त असां उन जे लाइ पिया था ॻाल्हायूं कि महिरबानी करे अहिड़नि पंथनि, अहिड़नि ग्रुपनि जे चक्कर में सिर्फ़ु लोभ ॾिसी करे न फासो। हिकु वैज्ञानिक निष्कर्ष हो, मां डिस्कवरीअ ते ॾिठो ॾाढो पहिरीं। उन में हिकु ॿुधाइनि पिया, चवनि पिया कि असां तव्हांजे अॻियां 2 माण्हू था पेश कयूं। तव्हां ॿुधाइजो कहिड़ो माण्हू सच थो ॻाल्हाए, कहिड़ो कूड़ थो ॻाल्हाए। पोइ पहिरीं हिकु माई आई, उन जी शक्ल सुठी कोन हुई, बदसूरत हुई, ईअं ई सिंपल हुई। उन ॻाल्हाई, का ॻाल्हि चयईं। पोइ वरी हिकु सुंदर माई आई, उन बि कुझु ॻाल्हाई, कुझु ॿुधाई। सभिनि खां पुछियो वियो, तव्हां ॿुधायो तव्हांखे केरु थो लॻे कि सच थी ॻाल्हाए हिननि ॿिन्हिनि मां? तव्हां ॿुधायो कंहिं जवाब छा ॾिनो हूंदो सभिनीनि? या तव्हां बि इहो ई जवाब ॾींदा अगरि हिते ई कंहिं सिंपल बदसूरत माईअ खे विहारे करे कुझु चवारायो वञे ऐं वरी हिकु स्मार्ट सुंदर माई, पैसे वारी माई उन खां चवारायो वञे त तव्हां चवंदा हूअ सही थी चए। केरु सुंदर माई? इहा ॾाढी वॾी हिकु साइकोलॉजी आहे। त इहा त पुराणी ॻाल्हि थी वई कि माण्हू शक्ल ॾिसी करे निर्णय कंदो आहे कि केरु सच थो ॻाल्हाए। पर हाणे वरी जेको मूं ॾिठो आहे सत्संगनि में, हाणे माण्हू शक्ल बि कोन था ॾिसनि, हाणे इहो था ॾिसनि। हिकु कोई ॿाओ अचे, सुंदर हुजे ॿाओ, मूं जहिड़ो, खिलियो केरु? मां कोन आहियां छा सुंदर? पोइ खिलिया छो? हलो मूंखे छॾियो, ॿियो कोई नज़र में अथव सुंदर ॿाओ जवान? ॿियो कोई कान्हे नज़र में? उहो आयो, पर उन लोभ जूं ॻाल्हियूं कोन कयूं, हुन लोभ छॾण लाइ चयो। वरी ॿियो ॿाओ आयो, सुंदर बि कोन्हे, बाजो बि वॼाइण नथो अचेसि, हू बि न अध्ययन न कुझु,
पर अचण सां ई उन लोभ जूं ॻाल्हियूं कयूं कि ये तेरा हो जाएगा। मां 5 ॻाल्हियूं ॿुधाईंदोमांव। हिक ॻाल्हि सां पैसो ईंदव, ॿी ॻाल्हि मञींदा त यश ईंदव, टी ॻाल्हि मुंहिंजी मञींदा त सुख ईंदव, चौथी ॻाल्हि मञींदा त मोक्ष बि मिली वेंदव, 5 ॻाल्हि सां दुख दूर थींदव। बस एतिरो ॻाल्हाए उहो बदसूरत बेसुरो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो कंहिंखे पसंदि कंदा माण्हू, सिंधी माण्हू? छो? त तव्हां इहा मञो था कि ईअं थींदो? जेको मां चवां तो उहो थी रहियो आहे न। हा, अॻे माण्हू सूरत ॾिसी करे निर्णय कंदो हो, उहो बि ग़लति हो। हालांकि सूरत ॾिसी करे चवंदो कि हीअ माई सच थी ॻाल्हाए शक्ल ॾिसी। पर हाणे त शक्ल बि मायने नथी रखे, लोभ मायने थो रखे कि लोभ केर थो ॾे। भली सूरदास हुजे, भली काणो हुजे, भली कहिड़ो बि हुजे, मां ॾिठा आहिनि न, भली कुझु कहिड़ो बि हुजे, पोइ मां चवां कि अरे तूं थी चईं कि हुन मुंहिंजो हुन में विश्वास आहे, हुन जा त हे लक्षण आहिनि, त चवंदी छा कयूं हाणे। माना लोभ तोखे एतिरो फासाए वेठो आहे कि जेको माण्हू तोखे लोभ ॾे उहो तोखे सही थो लॻे। मूंसां ई थी रहियो आहे। मुझे नाले चयन ये गवाह है कि इसको नहीं आता सत्संग करने, इसको थोड़ी आता है, वो सही है, ॿिए जो नालो कई, वो सही है, वो बढ़िया है। पर इहो न चई कि छो बढ़िया है। भाई अगर तव्हां सच्चा आहियो त इहो बि ॿुधायो न, तूं बढ़िया छो थी चई। उहो असां पतो लॻायो आहे, छो त उन आश्वासन ॾिना। जलेबी छो खटे वयूं 52 खां? ये लोभ है। उन्हनि ते ॾेखारियो बि वरी, या सोने पे सुहागा, सुंदर बि थी करे आयूं, मेकअप बि करे आयूं, वरी कार मां लथियूं, वरी उन्हनि जी आसन वासन सुठो विछाइजो, ऐं वरी लोभ बि ॾिननि, ये हो जाएगा तेरा। का त वरी उन मां निकिरंदी आहे, गुलाब जे गुल मां, गुलाब जो गुल ठाहींदा आहिनि आर्टिफिशियल, उन मां निकिरंदी आहे। वो चवंदा आहिनि तेरा ये काम हो जाएगा, तेरा ये हो जाएगा, और कुछ बोल। सब चवंदियूं नहीं हम धन्य हो गए। तो उहे त अञा वणंदियूं, शक्ल बि सुंदर थी वई ऐं लोभ बि ॾेई वई। पर तव्हां सोचो इन जे पुठियां असांजो छा वञी रहियो आहे। एॾो सस्तो कान्हे अध्यात्म कि सरलता सां असांखे घर वेठे कोई अचे ऐं चए कि हमारे सत्संग में जुड़, तेरा फायदा ही फायदा होगा। एॾो आसान आहे छा अध्यात्म जो मार्ग कि घर वेठे अची वियो ऑफर, ऐं वरी मथां चवनि कि तू कुछ विशेष है इसलिए हम तेरे पास खुद आए हैं। त ओॾी महिल सोचजो मां छा में विशेष आहियां, हिननि छा ॾिठो मूं में। जीअं ई मां त इहो अनुभव कयो आहे, जीअं ई तव्हांखे माण्हू प्यार कनि, आदर ॾियनि, समझजो तव्हां कुछ ग़लती कई अथव। भगवान जे हिसाब सां, सत्य जे हिसाब सां कुछ ग़लती थी वई अथव, जो माण्हू तव्हांजी चापलूसी था कनि। ज़रूर तव्हां कुछ ग़लति राह चुनी अथव, जो माण्हू तव्हांखे हिकदमि आदर ॾियण लॻा, ऐं जीअं ई माण्हू तव्हां खां परे भॼनि, समझजो भगवान नज़दीक आहे, भगवान घुराए पियो थो असांखे। त लोभ ॾाढी वॾी बीमारी आहे, ॾाढी वॾी। अचो कोई भॼन त ॻायूं।
भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। फिरे क्यों बंदे धन यौवन के उमंग में, नर्तन मिला है तुझे, खो क्यों रहा है इसे खेल में। कंचन सिखाया तेरी उलझी है विषयों की बेल में, सुत और दारा, मैं और मेरा, तू और तेरा, है माया का डेरा, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। दुनिया में आकर तूने प्रभु कृपा से नर तन पाया है, दुनिया में आकर प्रभु कृपा से नर तन पाया है। झूठे व्यसन में फंसकर हरि से न प्रेम बढ़ाया है, झूठी माया झूठी काया चक्कर में क्यों आया, व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। भजले प्राणी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यर्थ में भटक रहा है, व्यर्थ में भटक रहा है। तो लोभी हिन समय जो ॾाढो वॾो हिकु अवगुण आहे। सभिनी बुरायुनि जी जड़ आहे लोभ। लोभ सभु पाप कराईंदो आहे। लोभ पाप जो पीउ आहे। कथा ॿुधायांव वरी, ॿुधल हूंदव पुराणी। हिकिड़े राजा प्रश्न पुछो पाप जो पीउ केरु आहे? त वो वज़ीर निकितो पतो लॻाइण लाइ सवाल जो जवाब, पाप जो पीउ केरु आहे? पोइ सम्झ में अची वियुसि, पर राजा खे प्रमाण सहित ॾेखारणो हो। ॿुधल अथव न कथा? वरी ॿुधंदासीं। उहो वज़ीर हिकिड़े ब्राह्मण वटि वियो। ब्राह्मण खे ख़ुशी थी कि वज़ीर मंत्री मूं वटि आयो आहे। ॾाढो ख़ुशि थियो। इहो बि लोभ अथव, इहो बि लोभ अथव। कोई वॾो माण्हू आयो आहे। उहो वज़ीर मंत्री ब्राह्मण खे चएसि त साईं हिकिड़ो कमु आहे।
मां डील करण आयो आहियां, मां तव्हांखे 100 सोन जूं मोहरियूं ॾींदुमि, पर उन जे बदिरां जेको मां कमु चवण वारो आहियां तव्हांखे करणो अथव, अगरि तव्हांखे मंज़ूर न हुजे त चुपचाप मना करे छॾिजो, भड़कजो न। ब्राह्मण चयसि कहिड़ो कमु आहे? मंत्री चयसि थो तव्हांखे कुतो हंज में खणणो अथव। ब्राह्मण भड़कजी वियो, चयसि निकिर हितां हल, मां छो कुतो हंज में खणा? त चयसि थो मां चयोमांव न मंज़ूर न हुजेव त मना कजो। अच्छा हाणे मां तव्हांखे 200 ॾींदोमांव सोन जूं मोहरियूं। त हुन चई न मां ब्राह्मण आहियां, तूं 200 ॾींदे त मां अधर्म थोड़ी कंदुमि, पाप थोड़ी खणंदुमि। त हुन चयसि 500 ॾींदोमांव। ब्राह्मण आवाज़ ढरो थी वियो, चयसि पर यार माण्हू छा चवंदा यार, मां कुतो हंज में छो खणा? त वज़ीर चयसि चङो मां वञा तो, ॿिए खे तो ॾिसां। त हुन ॿांह खां पकड़ियसि, चयसि वे ॿिए खे तो ॾिसी, त इहो ॿुधाए मुंहिंजी बेइज़ती जे लाइ कोन थींदी? त मंत्री चयसि तव्हांखे मां पालकीअ जे अंदरि विहारींदुमि, उन पालकीअ में कुतो खणी वेहिजो, पर्दो लॻाए छॾींदासीं पालकीअ जो। त हुन चई पोइ कुतो चक त कोन पाईंदो? त चयसि पोइ हीअं कंदासीं, मरियल कुतो ॾींदासीं। हुन चई मरियल? चई हाणे तव्हां ॿुधायो जिंदो खपेव या मरियल खपेव? त ब्राह्मण चई मरियल हुजे पर ताज़ो मरियल हुजे, मतलब ईअं न कि उहो मुअल कुतो ब्राह्मण हंज में खयो, ताज़ो मरियल। ऐं पालकी लॻायनि, ही चए जल्दी जल्दी अलाए घणी देर वेहणो आहे, जल्दी जो टाइम निकिरे, मूंखे 500 सोन जूं मोहरियूं मिलनि। उहा पालकी खणी मंत्री ख़बर अथव केॾांहुं वियो? राजा वटि। ऐं इहो ब्राह्मण हुन राजा जो ई गुरु हो। राजा खे चए थो साईं ॾाढो ख़र्च थियो आहे तव्हांजे सवाल जो जवाबु ॾियण लाइ, पर हे अथव तव्हांजे सवाल जो जवाबु। तव्हां पुछव पाप जो पीउ केरु आहे, कहिड़ो अहिड़ो अवगुण आहे जंहिंजे करे सभु पाप माण्हू करण लाइ तयार थो थी वञे। हे पालकीअ जो पर्दो हटायो। जीअं पर्दो हटायनि त ॾिठनि ब्राह्मण कुतो खणी वेठो आहे, हंज में लिके पियो, शर्माए पियो। पर लोभी लोलुप कल कीरति चहई, छा लोभीअ जी कीर्ति थी सघे थी कॾहिं? केॾो बि लिकणु चाहे। हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां खिलिया त सही ब्राह्मण ते, तव्हां घणे में विकामजंदा आहियो? विकामण मतिलबु ईमान विकिणणु, धर्म विकिणणु। लोभ कहिड़े घणे लोभ में तव्हां छॾे ॾींदा आहियो? मां सभिनीनि सिंधियुनि खे थो चवां मन में वीचार कजो, तव्हां घणे में धर्म छॾे ॾींदा आहियो, के घणे लोभ में? मिलंदो बि कुझु कोन्हे। लोभ कहिड़े घणे आश्वासन ते तव्हां हिंदू धर्म जूं परंपराऊं छॾियूं आहिनि, वीचार कजो। इहो लोभ अथव पाप जो पीउ। पाप जो मूल बि इहो ई आहे। त जेतिरो थी सघे असां इन खां बची वठूं, त अॻिते ॾाढो कुझु असां वटि आहे। अगरि असां इहा पकड़ छॾे ॾियूं न लोभ जी, त असां वटि जेके पंख आहिनि न उॾामण वारा, उहे इन खां वधीक आनंद ॾियण लाइ तयार आहिनि। जीअं तोतो पकड़े बीह रहंदो आहे डंडीअ खे, छो सोचींदो आहे छॾींदुमि त किरी पवंदुमि। अरे तूं किरंदे कोन, पंख जो आहिनि तो वटि। ईअं ई असां लोभ जे करे फासी वेंदा आहियूं। सोचींदा आहियूं अगरि छॾिया त मां किरी पवंदसि, मां अमृत वेलो छॾियो त किरी पवंदसि, मां जलेबी सत्संग छॾियो त किरी पवंदसि, मां अगरि जंहिं बाबाजीअ खां नाम वरितो आहे उनखे छॾियो त किरी पवंदसि। न, तो वटि पंख भॻवान ॾिना आहिनि उॾामण जा, श्रद्धा ऐं विश्वास, वीचार ऐं विश्वास रूपी ॿ पंख आहिनि, वीचार बि विश्वास बि। उन्हनि जो इस्तेमाल कर, उॾाम, पंहिंजी उड़ान खुदि भर।
हिननि में फासी करे लोभ जे चक्कर में भूला फिरे क्यों बंदे। त अहिड़ो ई लोभ राजा करे रहिया आहिनि, जंहिंजे करे हुननि जी कीर्ति त हली वई ऐं मिलियन बि कुझु कोन, बदनामी अलॻि। त उते इहे चौपायूं आयूं आहिनि। अॻिते अचे थो अकलंकता के कामी लहई। पहिरीं क्रोधीअ जो वर्णन आयो कि क्रोधी चाहे कि सदाई शांति रहे घर में, पॉसिबल कान्हे। लोभी चाहे कि मुंहिंजी कीर्ति थिए, पॉसिबल कान्हे। तहिड़ी तरह कामी चाहे कि मूं ते कॾहिं कोई दाग न लॻे, त पॉसिबल कान्हे। हाणे इहो थो अचे 3 लाइन, हाणे हिन ते बीह रहंदासीं, बीहूं न। ॾिसो, कामी तुलसीदास थो लिखे, जेको कामी आहे उहो बची कान सघंदो, दाग उन ते लॻंदो, कलंक। पर असां घणेई घटनाऊं ॾिठियूं आहिनि ऐं इतिहास में पढ़ियूं आहिनि, जिन कुझु न बि कयो आहे उन्हनि ते बि दाग लॻो आहे। ईअं थियो आहे या न? बेगुनाह कोन फाथा आहिनि छा? ॾाढा दफ़ा। परवाइल कथा यादि अथव? दक्षिण जो हिकु संत हो, उनखे वधीक कुझु चवणु ईंदो कोन हो। उत्तर भारत मां दक्षिण वियो हो त हिकु अखर सिखियो, परवाइल। इन जो मतिलबु हो काई ॻाल्हि कान्हे, परवाइल, कोई बात नहीं। हिकु ई अखर सिखियो, पंहिंजी हुन में भक्तिअ में लीन रहंदो हो। हिकु ई अखर, सची घटना अथव। बस चए परवाइल। पोइ कोई अची वञेसि, चएसि मुंहिंजो ही कमु थी वञे, आसीसा कर, ही चए परवाइल, तो थी वञे उनजो कमु। पोइ उन ई गांव में हिकु छोकिरीअ जो अफेयर हो कंहिं छोकिरे सां, जंहिंजे करे हीअ प्रेग्नेंट थी वई। छोकिरीअ खां पुछण लॻा, ॿुधाए केरु आहे? छोकिरो केरु आहे? छोकिरी डप में घबराइजी करे उन संत नाले चयईं, परवाइल जे नाले। चई ही आहे न ॿार जो पीउ। उहो ॿार ॼमी बि वियो। त छा कयनि, वो छोकिरो खणी आया संत वटि कि तूं पाल हिनखे ऐं मारियंसि पहिरीं त। हू हुन शिकायत कोन कई, चई परवाइल। पोइ कुझु टाइम खां पोइ छोकिरी खे पंहिंजी ग़लती महसूस थी ऐं पोइ सच ॻाल्हाई, चई ही कोन्हे संत, ही त निर्दोष आहे, हो आहे, ॿियो आहे कोई छोकिरो। वरी संत जी इज़त वधी वई कि हिन कुझु कोन चयो, तब चई परवाइल। इहो साउथ जो हिकिड़ो संत हो। त कलंक त उन्हनि ते बि लॻो आहे जिन कुझु कयो बि कान्हे ऐं
अहिड़ा बि आहिनि जिन कयो ॾाढो कुझु आहे पर कंहिंखे ख़बर ई कोन्हे, हू बची बि विया हुन सां निष्कलंक। त छा मतिलबु आहे हिन चौपाईअ जो कि अकलंकता की कामी लहई, जेको कामी आहे उहो चए कि मुंहिंजे लाइ कॾहिं कोई कुझु न चए, बुराई न करे, इहो नथो थी सघे। त सभिनि खां पहिरीं इहो मञी हलो, कामीअ जो अर्थ आहे कामनाऊं करण वारो। पहिरियों अर्थ इहो आहे। भाई धनी कंहिंखे चइबो आहे? धनवान, जंहिं वटि धन आहे। ऋषि खे, मुनि कंहिंखे चइबो आहे? जेको मनन करे। विचारशील हुनखे चइबो आहे जेको वीचार करे। त जेको कामनाऊं करे ॾाढियूं सारियूं, उनखे कहिड़ो अखर ॾिबो? तव्हां सोचे ॿुधायो, या ॿियो कोई अखर? जेको कामनाऊं करे उनखे छा चइबो? लोभ करे उनखे छा चइबो? क्रोध करे त जेको कामनाऊं करे उनखे चइबो कामी। त तव्हां भी सभु कामी आहियो, असां भी। अगर असांखे इच्छा आहे, कंहिं कामना आहे, हिक न अनेक कामनाऊं आहिनि, हीअ कामना भी पूरी थिए, हूअ कामना भी पूरी थिए, ही भी थिए, त असां उन लिस्ट में अची वियासीं। पर वॾे मां वॾी जेका कामना आहे, वॾे मां वॾी, उहा आहे हुअ वारी वासना वारी कामना। उहा आखिरी कामना आहे, सर्वश्रेष्ठ कामना। इन करे काम अखर उते जोड़ियो वेंदो आहे जिते वासना आहे, हिकु शारीरिक आकर्षण आहे जिते काम। पर उन काम जा भी प्रकार थींदा अथव। कहिड़ो काम सही आहे, कहिड़ो ग़लति आहे, उहो जरूर समझजो। बिना सोचे समझी कंहिंजी बुराई भी न कजो, बिना सोचे। समझो तव्हांखे ख़बर पई कि फलाणे जो फलाणे सां चक्कर आहे, उहो भी किथां ॿुधव, आहे भी अलाए कान्हे, ख़बर कान्हे, पर तव्हां शुरू थी विया। ऐं वरी ग़लतीअ सां मिली वञनि, कॾहिं ॿिए कम सां ई मिलनि, पाण में ॿिए ईअं ई मिली वञनि, असांजी नज़र वञे त असांजो ध्यानु वेंदो कि हमने तो ऐसा सुना था, अरे अरे अॼु वरी गॾु थिया अथई पाण में। हू ॿिए कंहिं कारण सां टकराया हुजनि त हुनखे कलंक लॻंदो या न लॻंदो, पहिरीं असांजो ॿेड़ो ॿुॾी वेंदो अगरि असां उन्हनि जी बुराई करणु शुरू कईसीं त। इहो पहिरीं त इहो सम्झणु ज़रूरी आहे। इहा असांजे देश में ॾाढो वॾो मसलो ठही वेंदो आहे। कंहिं सां ॻाल्हायो, कंहिं छोकिरीअ छोकिरे सां, त बस पाड़े में मायूं कुझु अहिड़ियूं आहिनि, हर पाड़े में उहे सक्रिय थी वेंदियूं आहिनि। कंहिं सां रुगो ॾिसनि, उन्हनि जी न्यूज़ शुरू, छा चइबो आहे, न्यूज़ एजेंसी शुरू थी वेंदी आहे। हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, हुन हीअं कयो। लोभ जी चर्चा कोन थींदी आहे कि भाई लोभी, हिन माईअ लोभ कयो, इहा चर्चा न थींदी आहे। काम ते एॾी चर्चा, नंढड़ी सी ॻाल्हि। मां इहो बि ॿुधायांव, काम ॾाढी नंढड़ी शइ आहे, पर हुनखे विस्तार ॾाढो ॾिनो वियो आहे, ॾाढो वॾो, माना ॾाढो वॾो ख़राब ऐं महापाप थी वियो। छो त ख़बर कान्हे कि काम जा प्रकार घणा आहिनि, रूप घणा आहिनि। रामचरितमानस में पाण काम जो वर्णन ॿुधो आहे। उहो कहिड़ो काम हो जेको ऋषि पराशर खे आयो काम्य, ऐं सत्यवतीअ सां हुन समागम कयो ऐं वेद व्यास पैदा थियो। उहो भी त काम हो न। पोइ कलंक छो न लॻो ऋषि पराशर ते? कोई कलंक कान्हे। वेद व्यास जो कयो, इन्हनि खे गर्भवती कयो नियोग पद्धतिअ सां, अंबालिका, जंहिंमां धृतराष्ट्र, पांडु, विदुर ॼावा। वेद व्यास खे त
कोई कलंक कान्हे। इन जो मतलब आहे कि काम जा भी प्रकार आहिनि। जंहिं काम में प्रेम आहे, प्रेम, उन ते कलंक कोन लॻंदो। जंहिं काम में प्रेम आहे, छो त ॾिसो प्लीज मूंखे खुली करे ॻाल्हाइण ॾियो, बुरो न मञिजो। अगर प्रेम आहे, प्रेम, त प्रेम प्रदर्शित कीअं थींदो? काम सां ई न। मतलब आलिंगन थींदो, स्पर्श थींदो, कुछ त हाव भाव त व्यक्त थींदा न। प्रेम प्रगट कीअं थींदो? चाहे नंढे ॿार सां प्रेम हुजे त नंढो ॿार गुड्डू गुड्डू लॻंदो हुजे त हुन जा गिल पकड़ण जी इच्छा त थींदी न। उनखे चुमी ॾिबी ॿार खे, चख पाइबो त प्रदर्शित ईअं ई थींदो न प्यार। अगर इहो बि न कयो वञे त समझबो न हिनखे प्यार कान्हे। त ॾिसो, प्रेम अगर प्रेम हिन रूप में तो अचे त उन काम ते कलंक न लॻंदो। पर जेको काम दिमाग सां तो अचे, वासना सां तो अचे, उन ते कलंक लॻंदो। इहो मुंहिंजो वीचार आहे। ऐं अञा भी विश्लेषण बाक़ी आहे काम ते। काम जा ॾाढा प्रकार आहिनि। काम खे देव चयो वियो आहे। काम, लोभ खे देव कोन चयो वियो आहे। काम देव, उनखे देव चयो वियो आहे, प्रेम जो देवता। त प्रेम ते कलंक कोन लॻंदो कॾहिं बि। काम जेको वासना सां ऐं लोभ सां युक्त आहे, जेको काम में लोभ भी हूंदो अथव मिश्रण। जेको लोभ ऐं अहंकार सां, स्वार्थ सां मिश्रित काम आहे, उन ते कलंक लॻंदो, दाग लॻंदो। त प्रेम खे काम न समझिजो। तुलसीदास चए थो जेको काम ई आहे उहो चाहे कि मूं ते कलंक न लॻे। ॾिसो, जेको प्रेम वारो काम हूंदो न, उहो सभिनि जे साम्हूं चेष्टाऊं कंदो। प्रेम वारो काम, ऐं हू लिकी करे कंदो कामी। त उन ते कलंक लॻी वेंदो, लिकीअ वारे ते। त तुलसीदास चए थो, अकलंकता की कामी लहई। अॻिते हिकिड़ो ॿियो भी खणी वठूं। जिम हरि पद विमुख परम गति चाहा। हरि पद विमुख परम गति चाहा। तस तुम्हारे लालच नर नाहा। तस तुम्हारे लालच नर नाहा। हरि पद विमुख परम गति चाहा। तस तुम्हारे लालच नर नाहा। उहे राजाऊं चवनि था, जहिड़ीअ तरह हरि पद विमुख, भगवान जे चरणनि खां दूर रहण वारो परम गति चाहे, तहिड़ीअ तरह तव्हां सीता खे पाइण जी चाहना करे रहिया आहियो। हाणे हिन जो मतिलबु
कि जेको भगवान खां दूर आहे न, भगवान जे चरणन खां दूर आहे, उनखे परम गति कोन मिलंदी। परम गति छा थींदी आहे? मोक्ष, आखिरी। कुछ भी करे वठे, भगवान खां दूर रही करे परम गत काने थियणी। परम गत त बिल्कुल काने थियणी। इहो ई कम करे रहिया आहिनि माण्हू। भाई पंथन में जेके वञनि था, पंथन में त छा उहे भगवान जा चरण पाइण लाइ था वञनि? हरि पद, भगवान जा चरण। हुननि भगवान जा चरण छॾिया आहिनि। हरि, विष्णु, ईश्वर, उन्हनि जा चरण छॾे करे वञी बाबा जी खे पकड़ियो अथनि या ढाबा जीअ खे, त उन्हनि जी गत कोन थींदी, इहो लिखी वठनि। पर उन्हनि खे चयो वेंदो आहे कि आप हमारे ग्रुप में आओगे, पंथ में आओगे तो आपकी परम गति हो जाएगी। किथां थींदी? तू भगवान खां छॾाए करे परम गति ॾींदीअसि। इम्पॉसिबल। मोक्ष ॾींदो आहिनि भगवान जा चरण। जे भगवान जा चरण पकड़िया, उनजी परम गति आहे। छो त आखिरी मंजिल आहे भक्ति। पहिरीं माण्हू भिटके, जन्म जन्म भिटके, पोइ ज्ञान प्राप्त करे। ज्ञान खां पोइ भी जंहिं में जन्म में भगवान जा चरण पकड़ींदो, शरणागत थी वेंदो, भगवान जे, असली भगवान जे शरणागत थींदो, तॾहिं मिलंदी आहे परम गति। भगवान खे छॾे करे छा असां उहा शइ पाईंदासीं जंहिंजो डिपार्टमेंट उन वटि आहे, भगवान वटि? उनखे छॾे ॿिए हंधि पाईंदासीं? भाई जेका मोक्ष मुक्ति भगवान जी दासी आहे, असां उन भगवान खां दूर थी करे ऐं जप तप नेम पोथियूं पढ़ी करे पाए वठंदासीं उहा मुक्ति? न, पंथन में कोन अथव उहा परम गत। उहा असांजो भगवान असांजे भीतर वेठो आहे, हिननि शास्त्रनि में वेठो आहे, कथाउनि में आहे। विष्णु, शिव, गणेश, सूर्य, शक्ति, भगवान, असां हिंदुनि जो जेको भगवान आहे, उन जे चरणनि में आहे परम गति। हाणे ही त चवंदव ॾाढा ॼणा कि मुंहिंजो प्यार आहे परमात्मा सां, भगवान सां, पर न, लालची माण्हूअ जो कोई प्यार कंहिंसां कोन हूंदो आहे। त अगरि असां उन्हनि खे इहा बि लालच हूंदी आहे कि मां जंहिं वेले में वञा थी उते मूंखे परम गति बि मिली वेंदी, सभु मिली वेंदो, परम गति बि मिली वेंदी। हद आहे। भगवान खां विमुख थी करे परम गति मिलंदी ई कोन। कीअं मिलंदी? सन्मुख थी करे, भगवान जे सन्मुख थी करे। असां ॾिसो, असां जनम वठंदा आहियूं न, त जनम सां ई असां भगवान खां विमुख हूंदा आहियूं। या अथव ख़बर? जनम वठंदे ई असां पुठी ॾेई छॾींदा आहियूं, हेॾां परमात्मा आहे, ही सम्झो भगवान आहे, असां हीअं पुठी ॾेई छॾी आहे। छो ॾिनी आहे ख़बर अथव? छो त भगवान में असांखे आकर्षण नज़र न आयो ऐं हेॾां असांखे संसार नज़र आयो। माना माया नज़र आई। उन माया असांखे खीचो संसार जे तरफ़, त असां भगवान खे पुठी ॾेई करे माया जे सन्मुख थींदा वियासीं। धन में, पद में, प्रतिष्ठा में, भीड़ में, चकाचौंध में। पोइ वरी असां उन में फासी करे उन में ई, उन भीड़ में, चकाचौंध में, माया में थोरी वाणी बाणी पढ़ी करे इहो सम्झूं कि मूंखे परम गत मिली वेंदी। छा पॉसिबल आहे? हुनखे छॾे करे न, परम गति पाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, हुन संसार जे तरफ़ मुंहुं हटाए करे परमात्मा जे तरफ़ मुख करणो आहे। हो हिंदीअ में अॻे असां पढ़ंदा हुआसीं, मां हिंदी मीडियम पढ़ियल आहियां, त अखर बि असां अंक जेके थींदा आहिनि, अंक, उहे बि हिंदी लिखंदा हुआसीं। ऐं हिन जो मूंखे गौरव आहे। असां कोन पढ़ी आहे अंग्रेजी बंग्रेजी। हिन जो पुटु कोचिंग कराईंदो अथव वॾनि, कहिड़ो स्कूल आहे?
बिल्ला बॉन्ग, बिल्ला भवन, बिल्ला बॉन्ग, हाँ जेको बि आहे। त उन चई इंग्लिश मीडियम स्कूल आहे, अंग्रेजी मीडियम, पर चई मां हिंदीअ में पढ़ाईंदो आहियां, गणित पढ़ाईंदो आहे, त जिते अंग्रेजी उते अंग्रेजी, पर सम्झाईंदो हिंदीअ में आहे, छो त हिंदीअ में सम्झ में ईंदो आहे उन्हनि खे। त असां नाटक कंहिंखे ॾेखारींदा आहियूं अंग्रेजीअ जो, जॾहिं असांखे सम्झ में हिंदी थी अचे, त नाटक स्कूल में कंहिंखे अंग्रेजीअ जो, ज़बरदस्तीअ जो। त हिंदीअ में 36 कीअं लिखबो आहे ख़बर अथव? 6 ऐं 3 हिकु जहिड़ा ई लॻंदा आहिनि न, बस मुंहुं फिरियल हूंदो अथनि। उनखे चइबो अथव 36 जो आंकड़ो। 36 जो आंकड़े जो अर्थ इहो ई आहे, 3 हेॾां मुंहुं करे वेठो आहे, 6 होॾां मुंहुं। इनखे चइबो अथव विमुखता। ऐं 3 हथ में वरी छा थींदो आहे, ॿई आम्हूं साम्हूं थी वेंदा आहिनि, 6 ऐं 3। पोइ हिकिड़े संत वरी व्याख्या कई कि 3 मतिलबु 3 काल, भूतकाल, वर्तमान ऐं भविष्य काल। 6 रस थींदा आहिनि, 6 स्वाद थींदा आहिनि, मिठो, खटो, कड़वो, नमकीन, तिखो, कसारो, खारो ऐं चॉकलेटी बि हिकु थींदो आहे स्वाद। टिनिन कालनि में जेको 6 रसनि सां जुड़ियल हुजे, ईअं उन कुझु व्याख्या कई हुई। टिनिन कालनि में रस में ई हुजे त उहो परमात्मा खां दूर आहे, ऐं जेको हर रस समय अनुसार भोगे थो वठे, परमात्मा खे यादि करे रस भोगे थो वठे, उहो परमात्मा जे सम्मुख आहे। त असां आहियूं विमुख। असांजो ध्यानु आहे, असां माना लॻभॻि सामान्य माण्हूअ जो ध्यानु आहे संसार जे तरफ़, परमात्मा खे पुठी ॾेई रहियो आहे। ऐं हैरानीअ जी ॻाल्हि आहे कि हिन संसार में जेके जाॻाइण वारा संत आहिनि, उहे चवंदा बि आहिनि कि भाई पुठी होॾां, मुंहुं होॾां कर परमात्मा जे तरफ़, त उन जी ॻाल्हि कोई न मञींदो आहे। मञींदो आहे छा ॼण कोई? ॾिसो त पिया था, उनखे पाण घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जेको होॾां मुख ॾेखारे संसार जे तरफ़, माया जे तरफ़, ऐं चए वो देखो, वो दूर दिख रहा है, कितनी अच्छी रोशनी चमक है, जाओ जाओ, उहे छा पिया था कनि? परमात्मा खां अञा दूर पिया था कनि कि अञा परे घुस, फास वञी। त सावधान असांखे रहणो आहे। जीअं जीअं जनम वरितो आहे, परमात्मा खां विमुख ई रहिया आहियूं। असांखे खुदि मुड़णो पवंदो। काहिरे बन खोजन जाई, सर्व निवासी सदा अलेपा, तो ही संग समाई। सिर्फ असांखे मोड़ण जी, मुख मोड़ण जी आवश्यकता आहे। परमात्मा गॾु ई आहे, सन्मुख थियण जी आवश्यकता आहे। त गोस्वामी तुलसीदास लिखे थो, हरि पद विमुख परम गति चाहा, तस तुम्हार लालच नर नाहा। उहे साधु राजा, हिननि अभिमानी राजाउनि खे चवनि था कि जहिड़ीअ तरह हरि भगवान जे चरणनि खां विमुख माण्हू कॾहिं बि परम गति नथो पाए सघे, तहिड़ीअ तरह तव्हां कॾहिं सीता खे न पाए सघंदा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।